हथो लाइंदो पुट हथो लाइंदो शाम जो टाइम हथो ला अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बाबा यार फ्रूट खपे तो को ख़त्म हुआ को कुराड़ी फौत थी वही असांजी। अच्छा उन जो को चालीहो आहे फ्रूट माना मूंखे माना ताज़ो खपे। हाँ सही ताज़ो आहे बिल्कुलु ताज़ो आहे सूफ़ तौर किलो केला बेला भी भला रखिया थी माल भलो आहे। हाँ न फ्रूट दिल जाए कर बाबा हाँ। छोकरा पनी में जो किलो बाबा। किलो अनार हे अनार सही न हे किलो है वजन हाँ किलो अनार कर। हाँ बाबा विझो 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 पाई पसंद आई अनार भला दे यार ॻाढ़ा निकिरनि फर्स्ट क्लास सही फर्स्ट क्लास ये न पवंदो बाबा एॾो वरी न पवंदो थोरो उटल त ॾे न यार। हे उटल आहे न न बाबा। हे सही आहे पसंदि आहे मूंखे। यार छॾींदो कर छो भला हे जो आहे पोइ हे कढ न इहो विझेसि न इहो छो थो कढे पोइ चारि ॾे न टे सही न आहिनि न। त यार पोइ हे वठ न हिन में जान छॾ न हे पोइ बि मथे आहे हे न कढ हे कम जी शइ आहे ईअं न कर न हे VIP शइ आहे। माना हे कम जी शइ आहे 100 रुपया असांजो वञे त वञे बाबा थोरो मथे आनो मथे हे कढ वॾो कढ इहो विझ बसि हे कढ हा बसि किलो इहो जी कर। ॾे बाबा अहिड़ो कुझु किलो खीरा भी दे यार खीरा ज़रूरी है किलो खीरा भी दे। हाँ बस अब हे विझो बाबा पपीता दे पपीता माखे दे बाबा इनके न दे ले बाबा मां हेडो फ्रूट होता है मुखे जरूरत है यार तव्हां नाराज़ न थी छॾियो हिन खे हाँ बस वञो न बाबा तव्हां वञो पोइ हिन ॾे तो वटि भाऊ वटि वञ हे तोर बस किलो ही तोर हाँ बस सही है। हथोला पुट हथोला ॿुध केला 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 60 रुपए बाबा केला केला हे भी विझे पनी में पनी में हे 2 दर्जन दी हाँ विझे छा है पाण ख़त्म हुआ खुदा वास्ते खाईंदा यार। अच्छा सही है ॿुध जी जी इहो केला माना हाणे केलनि जा घणा थिया 120 रुपया घणा दर्जन आहिनि 2 दर्जन है न रिआयत कर न कुझु ईअं न कर न ॾिस बाबा 80 रुपया ले तो 60 रुपए जो हिसाब ॾियां थो न कुझु रिआयत कर न महांगी शइ न ॾे न ॾिस 100 ॾा ॾे बाबा ॿियो न कमु बाबा न 70 रुपये वटि ॿिन्ही दर्जननि जो 70 सही थी 100 जा ख़रीद न यार 10 रुपया वठां थो बस केला छॾे त ॿिए फ्रूट जी ॻाल्हि कई इहो वापसि कर बसि केला वापस हा केला वापसि कर केला वापसि कर पंहिंजा बसि हाणे ॿियो छा आहे मूंखे हे पपीता ॾेखार पपीता घणा इन जा घणा थिया हे 120 रुपया न भाउ होॾे 60 रुपये हलनि था 100 बि हाणे तरीक़ो आहे यार न कर न 100 ॾा ॾियो बाबा 100 ॾा न भाउ 60 रुपये ॾे त ठीकु आहे न तुंहिंजी मर्ज़ी 60 रुपये वठे 60 न बाबा 60 जा ख़रीदी न आहिनि बादशाह आहियां हल पोइ इहे बि कैंसिल करे यार बसि छॾे मां हे बि गाॾी कैंसिल कयां हा बसि हुन सूफ़नि जी ॻाल्हि कई की बसि कढे छॾे पोइ यार ग्राहक बि तुंहिंजो मोटी आहे न शाबाश तव्हां हेॾा शापर खयूं अचो था पहिरियों रेट पुछो ई नथा तोराए वरी पहुचो था खीरा 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 80 रुपये हल खीरा 80 रुपये खीरा 80 रुपये 100 रुपये बाज़ार में हले थो यार न 40 रुपये ॾे त ठीकु आहे तुंहिंजी मर्ज़ी न अथव एड़ो निभागो लगी यार मां ग्राहक तुंहिंजो ॻाल्हाए सुबुह जे टाइम में हुजे त असांजो अलाए छा असर थिए बसि पोइ खीरनि खे छॾ ॾाढ़ूं जी ॻाल्हि कर बसि छॾे मां का ॾींदो न त मां त ख़त्म हुयो न घणा वठां मां अच्छा तव्हां ख़त्म कुराड़ी मरी हा कुराड़ी मरी वई न ओचिते हे सभु आइटम उन जे लाइ वठो था हा अच्छा सही तूं छो त ॾंद पटे मां कॾहिं न वरितो आहे फ्रूट न तूं वठंदो आहे हल हे बि वापसि थी आहे ॿियो छा आहे ॿियो तओ तेल बकाया वञी हे बचा थी हे ऐं हे हा हे कम जी शइ आहे न हे घणे किलो न हे 240 रुपया न भाई 240 छो तरीक़ो ॾियो न रोज़ी करे थो यार रिआयत त कर न कुझु हाणे 240 ॾाढ़ुनि जा 230 ॾे न हे ॾे 220 न 100 रुपये ॾे त ॾे 100 रुपये हल बसि छॾे त इहे बि न ॾे बसि छॾे हे कढो ॾे रखो बसि सूफ़ ॾे बसि छड़ो सूफ़ ॾे हा बसि कुराड़ी खे ख़त्म ॾेराईंदे हा न कुराड़ी वई आहे मोला माशाअल्लाह दुआ करे न बाबा ख़त्म माण्हू कॾहिं माना हर फ्रूट हुजे वॾी प्यारी 7 आइटम हुजनि घर जी वॾी आवाज़ हिन जा घणा न हाणे ॻाल्हि कर हिन 150 रुपये ॾे हो 150 न भाई एॾो ज़ुल्म न होॾे 30 रुपये किलो ॾियनि था VIP नंढड़ा अरे वो नंढड़ा दागी ने हेड़ा है खुदा जी मार पए न ख़त्म ॾेरायो था 30 में ॾे त ठीकु आहे न त वापसि कर बसि मां पोइ होॾो वठां थो छॾे हे बि मां महांगो ॾिए थो न यार तूं पहिरियों मूंखे रेट ॾसे तूं छो थो रिया तू पुछियो
मां जो सस्तो हूंदो न सस्तो हूंदो विरहाइजे थो हिते न यार मां होॾे वञा थो बसि छॾे न वठंदो मां छॾे ॿाहिरि छॾे खुदा खानो ख़राब करे शॉपर ॾिसे न भाई ता चंदा बाडी ॾिसे न किलो है तोर सब वापस एड़ो जो सुबह ना हूंदा सीट जी आयो हारू बरो हवाली लगी आ बाबा एड़ा सुबह दा इहो हुजे न धंधो ही न थे शुक्र कर शाम जो आयो शाम जो आयो हो यार फ्रूट होने जो सफ़ा बेकार हुयो तू जो बोलो आहे तोर बस तोर ये भी ताडो माजो आ होते वती न पो सही न हुयो न बाग हो न हे सस्तो आ न शापर जो वजन त घर रख खई वते तो कुराड़ी मरी वया फ्रूट वरदम अध किलो वतो थी शेपर मो जान के तू चाचा लाया आयो बाबा तू जाई हुजे ने अब? चाचा या काडे खणी दे वंज गुम थी फ्रूट उड़िया न मां ए बाबा 200 रुपए किलो वरदे 200 न 200 मां न रेवड़ी वटा तो भुगड़ा बाहर फ्रूट मां भुगड़ा रेडी हल छॾे छिकल कर हद बीठो आ